नाज़िर रहड़की में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में लैब बिल्डिंग की मरम्मत न करण खिलाफ शागिर्दनि उस्तादनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां उस्ताद ज़हीर सुमरो जी ही रिपोर्ट। बिल्कुल असीं हिन वक्त मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉय हाई स्कूल में जिते नए ऐं ॾहें क्लास जा स्टूडेंट सरापा एहतजाज आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। मुझो नालो है सनौला खुहारो। मां पढ़ा तो गवर्नमेंट बॉय हाई स्कूल रहड़की में ऐं 10 क्लास जो शागिर्द आहियां। असांजे स्कूल जे वेझो हिकु बिल्डिंग आहे, लैब वारी बिल्डिंग आहे, जे कई सालनि खां ईअं बंदि पई आहे, ठहियल त आहे लेकिन हुन में न को लैब जो सामान आहे, न ई असांखे उस्ताद मोकिलिया विया आहिनि। त असांखे उस्ताद खपे ऐं लैब जो सामान खपे। असां न एॾो पढ़ूं था, छाजे लाइ था पढ़ूं? हुन में फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, असांखे चङी तरह मुतालो नथो कयो वञे। त असांखे नथो सेखारियो वञे त उनखे कीअं जांचिजे, कीअं मालूम कजे, का सम्झ नथी अचे सही तरीक़े सां। छाकाणि त असांजी उहे सहूलियतूं मौजूदु न आहिनि। स्कूल में असां वटि बेंचूं न आहिनि, जंहिंमें छोकिरा ईंदा आहिनि डेली बोटरा खणी ईंदा आहिनि ऐं हेठि वेहंदा आहिनि। बेंचुनि जी सहूलियत असां वटि न आहे। मुंहिंजो नालो मारूफ़ अली भयो आहे। मां हिते 5 सालनि खां पढ़ां थो। असांखे 9 क्लास खां वठी 10 क्लास कुझु थी वियो, असांखे न फर्नीचर सुठा मिली आहे, न असांखे लेबॉरेटरी वग़ैरह ठही आहे, न जो कुझु मिलियो आहे। उस्ताद असांखे न मिलिया सुठे। हाणे जेका आख़िरी साल आहे, असांखे न किताबनि जी सहूलियत मिली आहे, न असांखे फिज़िक्स जी मिली आहे, न असांखे जामे मिलिट्री जी मिली आहे। असांखे का शइ जी सहूलियत न मिली। ज़र अली दायो आहे। मां 10 क्लास जो शागिर्द आहियां। जीअं त असां वटि हिकु बिल्डिंग ठहियल आहे, उनमें लैब वग़ैरह आहिनि, पर उनमें उस्ताद न आहिनि ऐं बेंचा वग़ैरह न आहिनि, लैब जो सामान बि न आहे, बिल्डिंग बि मौजूदु आहे। असां सिंध हुकूमत खे अपील कयूं था असांखे उस्ताद बि ॾियनि, असांखे जेको आहे लैब जो सामान बि मुहैया कनि। मुंहिंजो नालो तालिब अली समन जो आहे। मां गवर्नमेंट बॉय हाई स्कूल रहड़की में पढ़ंदो आहियां। असांखे केतिरा ई गुज़िरनि सालनि खां वठी असांखे बिल्डिंग मिली आहे, पर उन में का सहूलियत असां न आहे। तक़रीबन असां जॾहिं खां हिते पढ़िया तक़रीबन 5 साल थी विया आहिनि। असांखे को सिस्टम लैब जो न कुझु बि न मिलियो। तक़रीबन नए में असांखे ज़रूरत हूंदी आहे लैब जी, लैब नए में न मिली, पर 10 में न मिली असांखे। पर जहाँ सीमेंट वग़ैरह हेठि किरी रहियो आहे, जेकी सिरनि लॻल उहे बि ख़तमु थी वियूं आहिनि। फर्श वारा हेठों ब्रश जेको लॻल आहे हेठों तक़रीबन सुठो लॻल हुयो, हाणे उहे बि ख़तमु थी वियो। हिंद गवर्नमेंट खे अपील कयूं था त असांखे जल्द खां जल्द असांखे सहूलियत ॾिए। जी बिल्कुलु, हितां जेका शागिर्द हुआ मां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणो त गुज़िरियल 5 साल थी विया आहिनि उनजे जेको असांजी बिल्डिंग जी न मालिकी थी आहे, न असां वटि को फर्नीचर जी सहूलियत आहे, न ई असां वटि को लैब जो सामान मौजूदु आहे, न ई असां वटि को उस्ताद आयो आहे, न ई कोई ऑफिसर हिते जेको आहे उन बिल्डिंग जी मालिकी करण वियो आहे। जेकी बिल्डिंग जेकी आहे बिल्कुलु ज़बू नाली जो शिकार थी वई आहे। त वस वारनि खां उन्हनि सिंध गवर्नमेंट खां अपील कई त जेको आहे खुदारा थोरी नज़रसानी करे असांखे बिल्डिंग ठाराए वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान टीवी न्यूज़।